بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم السلطان، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم. जेको अरिड़ों नंबर अलक़वाइद शरइया में आहे, जेको अॻ में तव्हांखे 17 बि ॿुधायोसीं। हीअ अरिड़ों आहे उहो, ऐं हिन खां पोइ इहे टे जेके आहिनि न, सिर्फ़ु तौहीद जे बारे में आहिनि। ऐं जीअं चयोसीं त तौहीद ॾाढी ॾुखी शइ आहे इंसानु सिखणु, छो तमामु हुन में नंढा नंढा मसाला, नाज़ुक मसइला आहिनि, उहे ॾाढा ॾुखिया सम्झ में ईंदा। त 140 145 किताब खनि आहिनि तौहीद जे बारे में, जेके असीं ॾिठा, थी सघे अञा बि हुजनि। त उन्हनि जो सिर्फ़ु टे क़ाइदा जेके मेन शयूं उन्हनि सभिनी किताबनि जो, जीअं चयोसीं टिनी जो मक़सदु इहो इहे टे क़ाइदा जेके सम्झी वियासीं न, त इनशा अल्लाह असां इन्हनि जो मक़सदु किताबनि सभिनि जो फिरी गिरी इन में पवंदो। हाणे हीअ अरिड़ों नंबर जेको क़ाइदा शरइया इहो आहे त इन जो मक़सदु आहे अल्ला नफ़हम अदिल्लतल किताब व सुन्ना इल्ला अला मुक़्तदा फ़हम सलफ़। यानी इन्हनि जो मक़सदु मुख़्तसर करे ॿुधायूं, छो जो वॾो आहे क़ाइदो। त जीअं हींअर कहिड़ो बि दलील असांखे सहाबियुनि जे तरफ़ां मिले थो, या क़ुरान मां दलील को मिले थो कंहिं शइ ते, त असांखे सम्झणु उन दलील खे, या उन जो तवील, या उन जो तफ़सीर कीअं कजे, उहो असां ईअं न चऊं त असीं बि दिमाग़ फिलायूं त ॾिसूं असीं छा था सम्झूं हिन शइ में, या की असां खां अॻ में जेके आलिम हुजनि, थी सघे हुजे 50 साल अॻ में, 100 साल पोइते, 200 साल, 300 साल, 400 साल वेंदे 300 हिजरी ताईं, इन्हनि ताईं असांखे कहिड़ा बि आलिम जेको इन्हनि जे विच में अचे ऐं चए मां ही दलील हीअं सम्झां थो, जे उहो उन जो सम्झ सहाबियुनि जे दलील ऐं ताबिईन जी दलील ऐं जेके 300 साल जेके नबी करीम फरमायो त बहितर में बहितर हूंदा, जे उन्हनि जहिड़ो ई हुजे त पोइ क़बूल आहे। जे मटाए थो, मट सट करे थो, चए थो न मां हिन मां हीअं थो सम्झां, त असां उहो क़बूल कोन कंदासीं। इन जो इहो मक़सदु आहे त तौहीद खे सम्झणु इहो आहे त अल्लाह ऐं रसूल जे तरफ़ां कहिड़ो बि असांखे दलील अचे थो, अल्लाह नफ़हम अदिल्लतल किताब व सुन्ना, यानी असीं कहिड़ो बि दलील क़ुरान ई सुन्नत मां इल्ला अला मुक़्तदा फ़हम सलफ़, जीअं सलफ़ सालिह सम्झी विया ऐं ॿुधाए विया ऐं लिखी विया, ऐं जंहिंमें नबी करीम चयो हो त 300 सालनि जे अंदरि बहितर में बहितर माण्हू इहे हूंदा, ऐं उन टाइम में किताब तमामु लिखिजी विया हदीस ऐं तफ़सीर जे बारे में। असांखे उन्हनि जे मनहज ते, उन्हनि जे सम्झ ते जेकी बि शइ असांखे अची वई त असांखे क़बूल आहे। जे उन्हनि जे सम्झ खां कंहिं वधायो या फिरायो त पोइ असांखे क़बूल न आहे। इहो आहे इन जो मक़सदु। ऐं इन जो मक़सदु इहो आहे छो जो हींअर जेके बि फ़िरका निकिरी विया आहिनि, बरेलवी आहिनि, देवबंदी आहिनि, हनफ़ी आहिनि, अलाए छा छा आहिनि, अहल तशय्युअ त हींअर 70-80 फ़िरका थी विया आहिनि, ख़ुदि पाण अंदरि। छो सभु को चए थो हीअ दलील त आहे, पर मुंहिंजी सम्झ हिन दलील मां हीअ आहे, ॿियो चवंदो न इहो ग़लति आहे, हिन जी सम्झ हीअ आहे, टियों चवंदो न इहा सम्झ इहा न आहे, हीअ आहे। त पोइ असीं किथे बि कोन पहुची सघंदासीं, छो जो दलील त मिले थो अॻियां, पर हाणे उनखे सम्झण वारो केरु हुजे। सभु को चवंदो त सम्झ मुंहिंजी बहितर आहे, ॿियनि जी सम्झ न आहे सही, त पोइ इते इख़्तिलाफ़ थी पवंदो। तंहिंजे करे उलमाअनि सभिनी इहा तक़रीर कई ऐं इहो ठाहिनि त अल्लाह नफ़हम अदिल्लतल किताब सुन्ना इल्ला अला मुक़्तदा फ़हम सलफ़, जीअं सलफ़ सालिह सम्झी विया, असांखे सम्झाए लिखी विया, लिखी सभु किताबनि में पिया आहिनि, त असां उन ई सम्झ ते असीं उन्हनि जी सम्झंदासीं। बहितर इहो आहे छो जो हू वेझे हा, इल्म खां वेझे हा, सहाबियुनि खां, ताबिईन खां, सलफ़ सालिह खां। असां हींअर तमामु फ़र्क़ु घणो थी वियो आहे, फ़िरका घणा थी विया आहिनि, फ़हम सोच तमामु मट थी वई आहे। तंहिंजे करे इन जो इहो मक़सदु आहे त ॾिस न, कहिड़ो बि दलील असीं खां आणींदासीं, हिकिड़ो को दलील आणियूं था आयत क़ुरान मां या हदीस मां, जे क़ुरान जी आयत आंदी त उहे क़ुरान जो आयतूं सभु आम माना, त हाणे हू हिकिड़ो सम्झंदो मां ही सम्झुसि, मां ही सम्झुसि, ॿियो चवंदो मां न, इहो सही न आहे, हीअ सम्झ, हिन जो मक़सदु ईअं आहे। तंहिंजे करे तमामु फ़िरका ठही वेंदा ऐं इख़्तिलाफ़ में पइजी वेंदासीं। तंहिंजे करे हिननि मुक़ररु इहो करे छॾियो त जेके बि दलील आहिनि, जे हिन टाइम ते जेके आलिम आहिनि उहे, जा 50 साल पोइते, या 100 साल पोइते, या 200 साल पोइते, जे उन्हनि जी तफ़सीर ऐं तवील दलील ते
अचे थी मुताबिक़ सहाबिन ऐं ताबिइन जी, जेके 300 साल जे अंदरि हा, त पोइ ठीकु आहे, उन्हनि खां वठंदासीं। जे मुख़्तलिफ़ अचे थी त पोइ न, पोइ चवंदासीं बि तव्हां पंहिंजे लाइ जेके सम्झ रखो था इहे पंहिंजे लाइ रखो, असां उहा वठंदासीं जेके पुराणी आहे, जेके सहाबिन जी आहे, जेके ताबिइन जी आहे, जेके उन्हनि टाइम में जेके वेझे आहे ॻाल्हि चए उहे सम्झी आहे, असांखे उहा क़बूल आहे। इन दलील जो जेको आहे 18 नंबर आहे, अल्लाह नफ़हम अदिल्लतल किताब व सुन्नह इल्ला अला मुक़्तदा फ़हम सलफ़। अलाह करे असांखे तव्हांखे सभिनि खे फ़हमजे ऐं सम्झजे। इहे असीं सम्झी वियासीं न, ही 3 जेके क़वाइद आहिनि 17, 18, 19, जे इहे सम्झी वियासीं त इनशा अल्लाह असांखे को बि इनशा अल्लाह किताब तौहीद, जेके बि तौहीद जे बारे में किताबनि जेके बि पढ़ंदा आहिनि इन्हनि जा फिरीगिरी इन्हनि जे मक़सद में पवंदा। अल्लाह करे असांखे तव्हांखे सभिनि खे फ़हमजे, सही जे। सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।